असीं मरंदासीं भले मरी छॾियो पर ज़मीन न ॾींदासीं। मां छा कयुसि, बिल्डोज़र जे साम्हूं अची वईसि। उन बिल्डोज़र आमिर जो हला साम्हूं मथां अची वञेसि बिल्डोज़र। मूं चयो हला मां मरी वेंदसि न, कम से कम इहो त मूंखे सुकून मिलंदो न। पंहिंजे ज़मीन जे करे मरी वईसि, ॿिए कंहिंजे करे कोन मिलंदो। मुंहिंजे मां ज़मीन मां ही सिर्फ़ असांजे काठोड़ जो मसइलो न आहे, ही पूरी सिंध अवाम जो मसइलो आहे। ज़बरदस्ती जेलम था बंदि कनि, शर्म इन कोन्हे। असांजूं नियाणियूं वेयूं उन मथां मशीनरियूं हलायूं वे। असांजी पंहिंजी सिंधी अबाणे सदी खां ज़मीन आहे असांजी, सदी साले खां इहा ज़मीन असीं कोन ॾींदासीं, इंशाअल्लाह ताला कोन ॾींदासीं। जहिड़ो क़यामत जो समा ऐं फायरिंग खुलेआम कृत मां ॻाढ़ा तक़रीबन 5 खां 6 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। असांजे ज़ख़्मी करे कुटे हिकलो करे जहिड़ो बसि इसराइल फलस्तीन मथां ज़ुल्म करे गिरे छिके खणी वञी थाणे में था खणी वञनि। असां वञी जॾहिं कर्नल सां ॻाल्हियोसि, कर्नल आमिर अलीअ सां, उन चयो न तव्हां सां अदालत न वकील न सोशल मीडिया आहे, कुझु बि नथा करे सघो, हितां ख़ामोश सां निकिरो। असां जॾहिं पाकिस्तान आज़ादु थियो उन खां अॻु में असीं हिते वेठा आहियूं। बाक़ाइदा चयोसि असांजी ज़मीन असांखे छॾे ॾियो, ऐं उहे चवंदा न ऐं अचो ऐं पैसा खणो। असांखे पैसा न खपनि, असांखे असांजी ज़मीन ई खपे। असांजी मर्दनि खे लाठी चार्ज कयाऊं, उन्हनि ते गोलियूं फायरिंग कयाऊं, बाक़ाइदा ज़ख़्मी कया आहिनि। साईं असांजी ज़मीन अॼोकालो की न आई, हिन नस्ल जी कान्हे साईं, असांजी पुराणनि नस्लनि जी हुई, असांजी वारसनि जी हुई। असांखे पंहिंजी नस्लनि खे ट्रांसफर करणी आहे, न की हीअ बेगा टाउन खे ट्रांसफर करणी आहे। साईं असांजी ज़मीन आहे, बेगा टाउन जी मिल्कियत कोन्हे। सर असांखे कुझु बि नथो खपे, असांजी माउ ज़मीन खपे थी, ॿियो कुझु बि नथो असांखे खपे। हाँ, बल्कि असांखे पूरी सिंध मां उम्मीद आहे त उहे बि आइंदा साथ ॾींदा इंशाअल्लाह। ऐं इहा कामयाबी काठोड़ वारनि जी ई नसीब थींदी त असांखे इंसाफ़ ॾिनो वञे, इन बेरिया यानी की यज़ीद जी क़ौम खे असांजे सिंध तां टारियो वञे। दाद फरियाद ॿुधो ऐं असां ते हथ रखो।